ही इदारो ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थिए थी ऐं जस लाइक़ु आहे मौलाना हिज़्बुल्लाह हैदरी जंहिं हिन ॾुतड़ियल मज़लूम महकूम ऐं पुठिते पियल इलाइक़े वासियुनि जी अहिड़े अंदाज़ में ख़िदमत करे रहियो आहे, अहिड़ी सिलेक्शन सां ख़िदमत करे रहियो आहे जो हिकिड़ा सीनियर तरीन उस्ताद साईं ख़ैर मोहम्मद शेख साहब सां मुंहिंजो पुराणो ताल्लुक़ आहे। पाण ज़िंदगी जा 30 साल एजुकेशन खे ॾिनऊं, बेहतरीन उस्ताद रहिया, बेहतरीन मुंतज़िम रहिया। साईं हिन इलाइक़े जी ख़ुशनसीबी आहे हिकु अहिड़ो उस्ताद, हिकिड़ो तरबियत याफ़्ता उस्ताद, बाअख़लाक़ बाकिरदार ज़हीन फ़हीम उस्ताद हिन इलाइक़े में अची करे साईं हिज़्बुल्लाह हैदरी जे क़यादत में ही वॾी ख़िदमत करे रहियो आहे। मां थो चवां जहिड़ो नालो तव्हां मुक़दस रखियो आहे, अहिड़ा ई उस्तादनि जी सिलेक्शन काज़ी साहिब जहिड़ा हिकिड़ा अज़ीम इंसान जेके हिन समाज जा हिकिड़ा किरदार आहिनि उन्हनि खे अॻियां आणे करे हिन नंढड़नि मासूमनि जी तरबियत करे रहिया आहियो। साईं तव्हांखे जस हुजे हिन इलाइक़े जे भलाई ऐं बहबूद जे लाइ जेके तव्हां ही माण्हू गॾु करे अहिड़ी मासूमनि जी जेका एजुकेशन जे हवाले सां तरबियत करे रहिया आहियो, तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। ऐं हिकु ॻाल्हि जेका मुंहिंजे ज़हन में ईंदी आहे जेके ही इदारा हूंदा आहिनि प्राइवेट, उन्हनि वटि फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़ो मोल ऐं मतो हूंदो आहे त उहो वॾे पैमाने ते वॾियूं फीसूं मुख़्तलिफ़ मद में वॾे पैमाने ते कमाइण जो हिकिड़ो ज़रियो पैदा कंदा आहिनि। साईं तव्हां अहले इल्म आहियो, तव्हां हिन समाज जा हिकिड़ा मुतहरिक फ़र्द आहियो। खुदारा इन फीस जे मद में उहो ॿारु जेको यतीम आहे, जेको बेवाहो आहे, जंहिंजो अबो अमान हिते ज़िंदह न आहे, उन जी कोटा रखो, उन जी कोटा रखो, उन मिसकीन जी कोटा रखो जेको बेपहच आहे। तव्हांखे उहा कोटा रखणी पवंदी। जेकॾहिं 100 माण्हू 100 ॿार तव्हां वटि ख़ुदि कफ़ील आहिनि त कम अज़ कम 10% 10 ॿार उन्हनि यतीमनि बेवाहनि मिसकीननि जी कोटा रखो। जीअं हे ॾुतड़ो इलाइक़ो आहे, जिन खे घर कोन्हनि, जेके किरायनि ते वेठा आहिनि, जेके जिन वटि पाणी पीअण लाइ कोन्हे, उन जी कोटा खुदारा रखो। इहा मुंहिंजी इल्तिमास आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।